أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو بلند آواز. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات.
वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अज 12 नवंबर सन 2023 आचर जी रात अवाजे गोठ शहीदन मार में नौजवानन मुजाहिदन अमीर बख्श उमर साहब, रियाज अहमद साहब, असगर अली मंगी साहब मेन दोस्तन गलजी सजी ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां प्रोग्राम रखियो आ। मगरिब जी नमाज का वठी अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहा हो। अल्लाह जी रहमत जो वॾफड़ो मींहुं शहीदन महर जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां वसी रहियो आहे। मजलिस खत्म थींदी घर हलंदासीं, खाली न हलंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। सब ॾाढिया चओ इंशाअल्लाह। थदकार आहे, एॾो सीउ बि न आहे, पर वेठा ईअं आयो परे परे, मां सम्झां ॼणो ठहियल न आयो हिक ॿिए सां। मां लाड़काने जो मौलवी आहियां, मूंखे चऊं त तुंहिंजो आख़िरी वाइज़ा आयो सभिनी खां पहिरियों आहे। तव्हां जो ईअं वेंदव, हिकिड़ो होते हिकिड़ो होते, आयो बि घणा, पिंडाल बि भरियल आहे, पर थोरा थोरा ईअं अधो अधो फुट सुरी ईंदव त हिक ॿिए जो चेहरो बि ॾिसंदासीं। हेॾो वारा हीअं थी वियो, इन काए हीटर लॻल कोन्हे। अबा को इंडिया जे बॉर्डर ते वेठो आहे त को वरी कश्मीर वेठो आहे। थोरो थोरो ईअं लॻी वियो, कोलो कोले सां मिलाए वियो त तव्हांजो सीउ ख़तम थींदो। घणा उथिया घणा न उथिया त मुला जे चवण ते छो तव्हां सां। जेके उथिया हो अल्लाह उनखे बरकत करे, जेके ज़िद कयूं वेठा हो रब उनखे सम्झ ॾे। मां पंहिंजे लाइ त कोन, क़ुरान पाक जे लाइ बि अर्ज़ु कयां। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तक़रीर कंदा हा त सहाबा सगोरा कुलो कुले में मिलाए करे हुजूर जे कचहरीअ में ईअं वेहंदा हा, जेकॾहिं तव्हां मथां चादर ढकियो न त हिकु मैदान वांगुरु नज़र ईंदो। पर असां ईअं परे परे वेठा आहियूं, हर को पंहिंजी मर्ज़ीअ सां। दोस्तो, तकरीर जे शुरू करण खां अॻु में मुंहिंजो अर्ज़ आहे ऐं कंदो आहियां हर जाइ ते, उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं क़ाबिल क़बूल नाहे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। दुरूद दर्दन जी दवा है। दुरूद दुआ जे कबूलियत जे मोहरा ठपू। केडी भी दुआ घुरो न अध में कबूल टंगजी पवंदी। ऐं दुरूद पढ़ंदव त उहा दुआ कबूल थी वेंदी। आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शफात जो दुरूद तरियो ऐं क़यामत जे ॾियारे सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझड़ाइप जो सबब दुरूद शरीफ।
एक दफो पढ़ो तो 10 दफा रहमत, 10 दफा पढ़ो तो 100 दफा रहमत। सुभान अल्लाह हो रहा था चो अया मांगे मज़ो न तो जे खाल भरियो इयो ये सही आयो तो जवान अल्लाह जी हयाती दे रब सही ता के खुश करे ओई बेजा 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 ओई सदको वञाओ सवेरे ये टुड़ी किड़ी बैठा ऊपर को करते जलसे ॿुधण वारा उहे सभु आयो भॼी हिकिड़ो बि न वियो बाक़ी ॿिया भत के बरो ॾेई हलिया विया इहा ॻाल्हि आहे उन महिल हाणे न हाणे सभु वेठा बहरहाल जेके आया जन सॼी मज़दूरी कई उनखे सॼी मज़दूरी मिलंदी कंहिं अधु ॾियारी कई न अधु ॾियारी मिलंदी जेके अध में विया उन्हनि खे बि मिलंदी ये न तो वही खाली व्या भत्तो खाई न ये एड़ी मजलिस आ जो फरमाई तो जो इन मजलिस के कुरान बुधण जे लाए आयो न पर कुरान बुधण वाले में कम बीठो रहो मुख्तार कार साहब में कमा हाँ से वेठो अंदर मौलवी जो वायस तो बुधे मां भी रहा सो इंतजार क्या या हाफिज अब्दुल कादर में कमा विच ते कुर्सी वेझी वेठो आहे इहो बि वांदो थिए त पोइ मिलांसि ॿार बीठो रहे ॿुधण न आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब करीम फरमाए मुंहिंजा महबूब या एॾी बरकत वारी मजलिस आहे ॿुधण त न आयो पर ॿुधण वारे में कमु हुयुसि न मां अल्लाह उनखे बि माफ़ी ॾेई छॾी हे लाउड वारा जलसो ॿुधण थो रही न हे आदिलपुर जो शहीदन मारन में जलसे लाइ काॾों अचे हा लाउड जे करे आयो इहो भी इन सवाब में शामिल आहे सुभान अल्लाह एॾी बरकत आका सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जन रब तो फरमाए त मुंहिंजो थोरो तव मां मेहरबानी कई तमाम सही मेहरबानी तुझो तो घणी वन अल्लाह तो चे मां एड़ी मेहरबानी कई तमाम जो पंहिंजो महबूब तव्हां के ॾिनो थो ऐं वफादार बहादुर भी सोनो भी सखी भी वफादार एडो वफादार जो सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफादारियूं एडियूं वन असां बेवफाई में हद कई असां उन जा उम्मती कलमे पढ़ण वारा असां बेवफाई में हद कई पर सदको वञा मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफादारी में हद कई असां घट न कई हमेशा वफादार दोस्तों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा असां भी तो वफादारी क्यों असां के मुफ्त में कलमो मिलियो मुफ्त में कुरान मिलियो मुफ्त में मस्जिद मिली सदको वञा मिठो मोहम्मद मुफ्त में मिली तव्हां चओ तो जन्नत भी मुफ्त में मिली बाबा जन्नत जे लाइ मेहनत करनी पवंदी जन्नत ये न मिलंदी सहाबा कराम ने ॾिसो सहाबा कराम रज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जी जमात ने नजर कयो तो काथों आया की आया केडी तकलीफ मिलन बच्चा बार छड्यो घर छड्यो वतन छड्यो मारा खादो पेट असा पत्थर बदी भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे के न छड्यो असा जलसन भी ना हूं न वो काते काते जलसे ते मानी न बचंदी आ तो मोटर ते पिटी ना भी ना मिला साल भर जलसो करायो गिरो न नो भला जे एकले नी जलसे में मानी न मिली तो खैर पेट सा पत्थर बदियूं वेठा न हुजूर जे कचहरी साहबी सगोरो नबी साईं के चे तो या रसूल अल्लाह ॾिसो था पेट सा मां पत्थर बधो मुख ॾाढी लगी पान फरमाए पुत्र तुझे पेट से एक पत्थर आ तो मां मोहम्मद करीम जे पेट से ब पत्थर बधा पत्थर छो बधंदा भुख जे करे यहाँ लड़की पो उनके मथे करे ताकत ॾींदा तेम
लड़के न सुस्ती न थे बुख जे करे। साईं फरमाए पुट जे तुझे पेट सां हिकु आहे त मुंहिंजे सां ॿ। अल्लाहु अकबर। उन जे बावजूद भी साहब सगो हुजूर जो साथ न छॾियो। ये जेको कलमो ये कुरान ये साहबा खणी आया। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में साहब सगोरन पाजू जानू ॾिनियूं, बच्चा ॾिना, घर ॾिना, वतन ॾिना। इश्क रसूल में हर शय कुर्बान कई। असा आशिक रसूल न सॾायूं था पर जी मोरे साहब फरमा त माण्हू निमाज़ लाइ तैयार न। माण्हू पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ाइण जे लाइ तैयार न। ऐं सदको वञासीं मिठो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मिलिया त असां अलाए काथे वञूं। ओ दोस्तो पंहिंजी हर कंहिंखे पंहिंजी पसंद हूंदी आहे पर हुजूर जी पसंद आहे त निमाज़ मां मोहम्मद जे अखियुनि जो ठार। हुजूर जो पसंद, सहाबा जो पसंद। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साहबन सगोरन सां वेठा पान फरमायो पुट तव्हांजी दुनिया मां मोहम्मद करीम खे टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। साहब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ियूं? हुजूर फरमायो अतीब वन्निसा वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खुशबू मां मोहम्मद करीम खे ॾाढी वणंदी है। हालांकि मुझे साईं जे जिस्म मुबारक में खुशबू, पगर मुबारक में खुशबू, गिटीअ सां वञनि त खुशबू, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जावा त मके जे घर घर में खुशबू। उन जे बावजूद भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा त खुशबू मां मोहम्मद करीम के ॾाढी वणंदी है। अल्लाह अल्लाह। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सहाबियाणी आहे जंहिंजो नालो उम्मे सुलैम। हुजूर फरमायो उम्मे सुलैम जे हथ में शीशी आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पगर मुबारक भई गॾो करे पान फरमायो उम्मे सुलैम जी मुंहिंजा साईं शादी करे सैमा जो पगर मुबारक भी गॾो करे काॾे कंदी ओ मुंहिंजा साईं मां पंहिंजे पुट जी शादी कराईंदसि। अत्र जी जाइ ते तुंहिंजो पगर मुबारक हणंदीमांसि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी बाह मुबारक तां जेको भी पगर मुबारक थियो हो रोड़े ॾिनोसि। पाण फरमाऊं में सुलैम खणी वञो, अहिड़ो अतरो किथे न मिलंदो। शादी वारी रात उम्मे सुलैम हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पगर मुबारक जा बफड़ा खणी करे कोट के भी हयई, कुंवार के भी हयई, सॼो इलाइक़ो मुअत्तर थी वियो। माण्हू डोड़ंदा उम्मे सुलैम अतरो कानो आंदो अथई। मदीने जी बाज़ार जो अतर, शाम जी बाज़ार जो अतर। अल्लाह अल्लाह चवे थो ओ मके जी बाज़ार जो अतर, शाम जी बाज़ार जो अतर। ए मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पगर मुबारक जी खुशबू आहे। तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। रवायत में अचे तो उन घोट ऐं कुंवार खे जेके बच्चा ॼावा उन्हनि में भी सदगो वञासि मिठे मोहम्मद जी ख़बर जेको आहे सो पगर मुबारक जी खुशबू। थोरो ॾाढा त सुभाणे अल्लाह चओ। मूंखे ख़बर पई त मां जेलनि में थो वाइज़ो कयां, मूंखे ख़बर पई त मां सिंधनि जे अॻियां पियो ॻाल्हायां।
अल्लाहु अकबर। हुजूर जे पगर मुबारक में खुशबू वो भी फरमाइनि था त मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खुशबू वणंदी आहे, खुशबू वणंदी। ऐं ॿिए नंबर में वन्निसा, वन्निसा नेक बीबियूं, नेक औरतूं। ऐं मां मोहम्मद करीम के पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं वणंदियूं। तव्हांखे वणंदियूं न पंहिंजूं? ॻाल्हाए कोन था, सभु भला रुगो ही मुर्को था। पंहिंजूं वणंदियूं, पंहिंजूं त वणनि न। औरत पंहिंजी घरवारी, तोखे प्यार करणो आहे त पंहिंजी घरवारीअ सां कर, तोखे मोहब्बत करणी आहे त पंहिंजी घरवारीअ सां कर, तोखे ख़र्च करणो आहे त पंहिंजी घरवारीअ ते कर, तोखे हक़ अदा करणा त पंहिंजी घरवारीअ जा कर। हुजूर के 12 बीबियूं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारा थियल हा। हिक रात हुन वटि, हिक रात हुन वटि, हिक रात हुन वटि। जहिड़ो कमरो हुनखे, अहिड़ो कमरो हुनखे, जहिड़ा लटा हुनखे, अहिड़ा लटा हुनखे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार भी सभिनी बीबियुनि खे ॾिनो, पर अम्मा आशा कुझु वधीक प्यारी हुई। तंहिंजे करे हुजूर दुआ घुरंदा त मौला जेको मुंहिंजे वस में हो मां कयो आहे, जेको तुंहिंजे वस में आहे तूं कर। मां त सभिनी जा हक़ अदा कया आहिनि, पर आशा सां मोहब्बत घणी। ये थींदो। घर आया पाण फरमायूं आशा जी मुंहिंजा आका पाणी त प्यार ॿुध न थई ॻाल्हि, वरी ॿुधायां तो तव्हांखे तुंहिंजो ईमान ताज़ो थिए, ताज़ो थिए न। वो पंहिंजी घरवारीअ सां मोहब्बत कर। साईं जन फरमाए पाणी प्यार। अमाशा फरमाए थी मां पाणी खणी साईं खे ॾिनो। हुजूर फरमाए आशा तूं पी। सुभान अल्लाह, तूं पी। जैसे तव्हां हुकुम कयो मां भरे आयुसि। पाण फरमाए पी। अमी आशा तय्यबा ताहिरा मदीने जे मीर जी रानी आ। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह